बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। व्यूज़ टाइम प्रोग्राम सां मलिका राव ऐं मुंहिंजे मेज़बान दी वकास जो नाज़रीन, हुकूमत तरफ़ां पीका कानून में तरमीम जो फ़ैसिलो कयो वियो आहे। क़ौमी असेंबली में तरमीम बिल भी पेश कयो वियो आहे। बिल तहत फ़ेक न्यूज़ ज़रिए सज़ाउनि ऐं ॾंड बि शामिलु हूंदो। फ़ेक न्यूज़ तहत 5 साल सज़ा ॾिनी वेंदी। सवाल इहो आहे त छा इन पीका कानून में तरमीम खां पोइ जेको इज़हार जी आज़ादी, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वारो मामिलो आहे, छा उनखे चैलेंज थी सघंदो? इहो मामिलो असां वटि इहो आहे। ॿियो असां वटि नाज़रीन इशू इहो आहे त हुकूमत तरफ़ां बैरिया टाउन जे मलिक रियाज़ ख़िलाफ़ु कहिड़ो तंग करे वरितो आहे। वफ़ाक़ी वज़ीरनि इतलात वारा अताउल्ला तारड़ उन्हनि चयो आहे त मलिक रियाज़ ऐं संदसि पुट ख़िलाफ़ु ज़मीननि ते नाजाइज़ कब्ज़े, करप्शन ऐं फ्रॉड जा केसिस नेब में मौजूदु आहिनि। मलिक रियाज़ ऐं संदसि पुट खे नेब तरफ़ां मफ़रूर करार ॾिनो वियो आहे। ॿिए तरफ़ मलिक रियाज़ तरदीद कंदे चयो आहे त जेतिरो बि ज़ुल्म कयो गवाही न ॾींदुसि। 30 सालनि जो राज़ सबूतनि सां गॾु महफ़ूज़ आहे। इन मामले ते पंहिंजे पैनल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनल जिन मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तारुफ़ करायां। फॉर्मर डिप्लोमेट आहिनि डॉक्टर जमीलमंद ख़ान साहब, सीनियर तज़निगारनि, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सीनियर तज़निगारनि। इदीस बिगारे साहब असांखे पैनल में जॉइन कयो आहे। जमीलमंद ख़ान साहब, प्रोग्राम शुरूआत पहिरीं अवां कंदासीं। सर, पहिरीं सर, हुकूमत तरफ़ां पीका कानून में तरमीम बिल क़ौमी असेंबली में पेश कयो वियो आहे। अमेंडमेंट बिल तहत सर इहो 5 सालनि जी सज़ा ॿुधाई पई वञे फ़ेक न्यूज़ ते। छा सर तव्हांजा कमेंट्स आहिनि हिते? तव्हांजे नाज़रीन लाइ त हिकिड़ो शेयर बि अर्ज़ु करे छॾी आहे ऐं भट्टी साहब जी ख़िदमत में ख़ासि तौर ते, छो जो उनखे पसंदि आहिनि, काफ़ी यादि बि आहिनि त ज़ुबां पे मोहर लगाना तो कोई बात नहीं, बदल सको तो बदल दो मेरे ख़यालों को। हाणे अचूं था पिया पैका जे मामले में। पैका जे मामले में पहिरियां ई बिल ते पास थियल आहे न। हाणे उनखे थोरो वधीक पॉलिश था कनि, वधीक थोरो उनखे अहिड़े हिसाब सां कनि था पिया त माण्हू सौगो थिए त निकिरी न सघे हुन मां। त लॉ मिनिस्टर हुन में अॼु करे छॾियो आहे इहो पंहिंजे असेंबली, क़ौमी असेंबली सेशन में 20-25। ऐं उन में उन्हनि चयो छा आहे, उन में गुज़ारिश असेंबली खे छा कई आहे, जेको ठपो लॻाए छॾींदा हू आहे त कोर्ट खे 6 महीननि खां वठी साल जे अंदरि, यानी ज़ाहिर आहे स्पेशल कोर्ट आहिनि, इहो साल जे अंदरि अंदरि केसिस खे डिसाइड करिणो ई करिणो आहे। हिननि खे जीअं बि कनि, ज़बरदस्त कनि, जीअं कनि, उन्हनि खे इहो केस डिसाइड करिणो आहे। ऐं पोइ एविडेंस एक्ट में हिननि जेका हिकिड़ी सुठी टेक्निकल ॻाल्हि कई आहे हिन केस में माण्हुनि खे सौगो करण लाइ, उहा हीअ आहे त एविडेंस एक्ट में जेके डिवाइसिस आहिनि तव्हां वटि, जेके फ़ोन आहिनि या तव्हां वटि ॿी का डिवाइस अहिड़ी आहे, लैपटॉप आहे तव्हांजा आई पैड आहिनि, या इन जा सां मिलंदड़ को बि हुजे स्टोरेज जेको तव्हां वटि हुजे इंस्ट्रूमेंट, त ही सभु जा सभु USB हुजे, ही सभु जा सभु इन में अची था वञनि। ऐं पोइ ॿी ॻाल्हि जेका उहो कनि था पिया त असांजो क्रिमिनल जस्टिस सिस्टम फॉल्टी आहे या सुठी ॻाल्हि आहे, हुकूमत तमामु बहितरीन थो करे थिए, मञे थी पई ऐं चवे थी पई उन जे करे कन्वेक्शन रेट घटि आहे, पर असां हिनखे वधाईंदासूं। ज़ाहिर आहे उहे जजिस खे अपॉइंट कंदा, उहे जज ज़ाहिर आहे उहो कोशिशि कंदा ते वहनि, त उन लिहाज़ सां उहो बि मामिलो सही थी पवंदो। ऐं बाक़ी उन्हनि कयो आहे त 5 साल जी टीप ॾींदा जेके फेक न्यूज़ ते। हाणे असां पंहिंजे प्रोग्राम में थोरो असांखे रिसर्च सुठी करणी पवंदी त मता उनजी डेफिनेशन में अची वञे, त इहो प्रोग्राम में असां सभिनीनि खे ख़्यालु रखिणो पवंदो हिनजो, त उहो मालिकनि ते आहे न, त उहो छा था सोचनि त इहे जे न्यूज़ में पार्टिसिपेट कनि था पिया, जेके ॻाल्हाइनि था पिया, इहा फेक आहे या सही आहे। हाणे हिन जो फ़ैसिलो त मालिक कंदा, असांजे हथ में त उहो फ़ैसिलो आहे न। असां चवंदासीं त अख़बार में पढ़ियोसीं, चई छॾियोसीं, या असां ॿुधोसीं किथां, या असां ॾिठोसीं किथां, त पोइ उहा ॻाल्हि हाणे थोरी मुश्किल थी पवंदी। त असांखे बि थोरो ख़्यालु रखणु खपे, सॼी क़ौम खे ख़्यालु रखणु खपे, एहतियात करणु खपे। एहतियात सां क़ौमूं सुधरंदियूं, एहतियात सां क़ौमूं जेके आहिनि उहे अॻिते वधंदियूं, त एहतियात कंदा त इनशाला सभु ख़ैरु थी पवंदो। ऐं हाणे इहो पैका बिल पास थी वेंदो, उनखां बाद पोइ इनशाला वेहंदासूं, सोचींदासूं त पैका बिल जी पासदारी कीअं कयूं, अमलदारी कीअं कयूं, सुठनि शहरियुनि वांगुरु इन जी असां बिल्कुलु ताबेदारी कीअं कयूं। जी सभु तव्हां सम्झो था इहा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे ख़िलाफ़ु थी सघे थो, जेको पीका कानून में फेक न्यूज़ ते बि 5 साल सज़ा तजवीज़ जेका ॾिनी वई आहे बिल में? ही त हाणे कॉन्स्टिट्यूशन आहे न, कॉन्स्टिट्यूशन में ई ॾिनल आहे फ्रीडम ऑफ स्पीच, ऐं कॉन्स्टिट्यूशन जी अमेंडमेंट थिए थी पई, त जेका अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन आहे हू ताक़तवर थी थो वञे। हा,
असांजे कॉन्स्टिट्यूशन में इहो आहे त फंडामेंटल राइट जे ख़िलाफ़ को कानून पास थिए थो पियो या कॉन्स्टिट्यूशन को ॿियो उन जी पास थिए थो पियो या अमेंडमेंट थिए थी पई त सुप्रीम कोर्ट खे अख़्तियार आहे त हू उन जी जेको आहे रिव्यू करे ऐं कॉन्स्टिट्यूशन जे लिहाज़ सां ॾिसे त ही फंडामेंटल राइट या इस्लामिक टेनेंट ऑफ लाइफ जेका आहे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान जे उन जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे त पोइ कोर्ट ते आहे मदार। कोर्ट जेके कॉन्स्टिट्यूशनल बेंचिस आहिनि उन ते मदार आहे, उहे सोचींदा त हा वाक़ई में इहो आहे त ठीकु, पर मां सम्झां त असांजी कोर्ट सगोरी सुप्रीम कोर्ट जेको आहे उहे इन मामले में जेको उन्हनि खे उहो सम्झंदा त हिन जी मेरिट आहे त ही मेरिट मूजिबि हिन खे जेके फ्रीडम ऑफ स्पीच जी 19, 18 जेके 17 जेके बि आर्टिकल्स आहिनि इन जे ख़िलाफ़ वर्ज़ी ते का थी आहे या न थी आहे। कॉन्स्टिट्यूशन हू बि आहे, कॉन्स्टिट्यूशन जी अमेंडमेंट ही बि आहे, पार्लियामेंट हू बि हुई, पार्लियामेंट वरी पंहिंजो सोच वीचार थी करे, छो जे पार्लियामेंट जेका आहे या पार्लियामेंट में त वक़्त जे तक़ाज़नि मुताबिक़ कानून ठाहिया वेंदा आहिनि, कानून ड्राया वेंदा आहिनि त वक़्त जी हाणे ज़रूरत आहे, उन वक़्त जे ज़रूरत मूजिबि कानून ठहनि था पिया, उन कानून ठहनि था पिया त कोर्ट सगोरी मां सम्झां त कोर्ट सगोरी सम्झंदी त ही कानून जेको आहे उहो अहिड़ो आहे त फंडामेंटल राइट जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। ऐं फंडामेंटल राइट जी ख़िलाफ़ वर्ज़ी जो मतिलबु इहो आहे त हुन में हिकिड़ो इंटरनेशनल मामिलो अची थो वञे त यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट जो बि मसइलो अची थो वञे, और जंहिंमें अगेन फ्रीडम ऑफ राइट जो तस्करो थियल आहे, फ्रीडम ऑफ स्पीच जो तस्करो थियल आहे, त उन खां अलावा बि असां इंटरनेशनल कोवेनेंट ऑफ सिविल एंड पॉलिटिकल राइट्स जो बि मामिलो अची थो वञे, असां उन जा सिग्नेटरी आहियूं, मल्टीलैटरल जेके फोरम इहे कानून आहिनि असां इन जा सिग्नेटरीज़ आहियूं, त उन में ज़रूरु ज़ाहिर आहे असांजी लॉ मिनिस्ट्री इन ते ॾिठो हूंदो, गौर कयो हूंदो, सोचियो हूंदो त ॿी जेका हुकूमत ईंदी उहा भोगंदी, असां मिड़ई पंहिंजो कमु टपाए वञूं। जी ठीकु आहे सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब तव्हां सर ॻाल्हि ॿुधी जमील ख़ान साहब जी। सर जेको ही हुकूमत तरफ़ां पिका कानून में तरमीम बिल क़ौमी असेंबली में पेश कयो आहे, फेक न्यूज़ ते 5 साल कैद जी सज़ा ॿुधाई वेंदी, छा तव्हांजो सर हिन ते कमेंट्स आहे? फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फंडामेंटल राइट्स आर्टिकल जो 5 जो जेको ॿुधाए थो पियो, छा सर तव्हांजो हिन ते कमेंट्स आहे? जी प्रोफेसर इनाम भट्टी साहब। अली वकास महिरबानी। इज़हार राय जी आज़ादी मक़सदु इहो हूंदो आहे त सच ॻाल्हाइण जो हर कंहिंखे हक़ हुजणु खपे ऐं माण्हुनि खे पंहिंजी राय जेके बि जंहिं बि क़िस्म जो ख़्याल या सोच रखनि था, चाहे उहा पॉलिटिकल हुजे, मज़हबी हुजे या कंहिं बि मकतब फ़िक्र जी हुजे, उहा उन्हनि खे इहो हक़ हुजणु खपे त पंहिंजो इज़हार खुली आज़ादी सां पंहिंजे मुल्क जे अंदरि पंहिंजी धरती में जिते जा हू नेशनल आहिनि उहो करे सघनि। पर कूड़ ॻाल्हाइण ते पाबंदी या ग़लति जेका डिसइंफॉर्मेशन आहे उन ते पाबंदी यकीनी तौर ते हुजणु खपे, पर पहिरीं उन जी शुरूआति जेका आहे रियासत पाण खां कंदी आहे। रियासती इदारा पाण खां कंदा आहिनि, मुल्क जा हुकुमरान पाण खां कंदा आहिनि, ऐं मुंहिंजे ख़्याल में इन कानून में इहा शिक बि विधी वञे त हिकु आम माण्हू जेकॾहिं का फेक न्यूज़ फैलाए थो उन ते त इहा सज़ा हूंदी, पर जेकॾहिं को ज़िम्मेवार फ़र्द जेको हुकुमरान आहे, हुकूमत में वेठल आहे, या जेको सरकारी इदारनि में जेके ज़िम्मेवार इदारा आहिनि उन्हनि में जेके माण्हू वेठल आहिनि, उहे जॾहिं कूड़ ॻाल्हाइनि था त उन्हनि खां कहिड़ो पुछाणो थींदो, उन्हनि खे कहिड़ी सज़ा हुजणु खपे, उहा मुंहिंजे ख़्याल में डबल ऐं ॿीणी हुजणु खपे। हिते सरकारी इदारनि में कमु कंदड़ माण्हू पंहिंजे इदारनि जे अंदरि कोन, पर कोर्ट जे आॾो बि अची जॾहिं कूड़ ॻाल्हाए था वञनि तॾहिं बि उन्हनि खे कुझु बि कोन थो थिए। जॾहिं उहे हुकुमरान जेके आहिनि हुकूमत में वेठल प्रेस मीडिया जे साम्हूं पब्लिक सां किरोड़े अवाम सां कूड़ ॻाल्हाए वञनि था, उन्हनि खे कुझु बि कोन थो थिए, उन्हनि खां केरु इहो पुछंदो कंदो। हिन मुल्क में केतिरा ई दफ़ा ईअं थियो आहे त हिकिड़नि मिनिस्टरनि, मिसाल तौरु राणा थनावला वारो केस हुयो, उन में ई जेकॾहिं चइजे त उन हल्फिया तौर ते असेंबली जे फ्लोर खां वठी हर हंधि ते जेको आहे सो ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे ऐं कसम खणी करे चयो त जेको आहे सच आहे, ऐं अॻिते हली करे पोइ वरी उहा शइ थी त उहो माण्हू अॼु बि साॻियो ई हुकूमत में वेठो आहे, उहो सच काॾे वियो, उहो कूड़ छो थी वियो। त इन्हनि जूं बेत को तय करण वारो हुजनि त उन्हनि सज़ा, छाकाणि त बुनियादी मसइलो इहो आहे त रियासत समूरी पाण जेका आहे उहा कूड़ खे जनम ॾिए थी, कूड़ जे बुनियाद ते हले थी, माण्हुनि सां अवाम सां धोखाधड़ी करे थी, पोइ जॾहिं पब्लिक जेका आहे उहा उन्हनि जे
उन्हनि कूड़नि खे वाइको करणु शुरू थी करे उनखे ई कंट्रोल करणु चाहिनि था। हाणे जेकॾहिं तव्हांखे कंट्रोल इहो करिणो आहे त हुकूमत या मुक़तदरा इदारा या ताक़तवर धुरियूं जेको बि अवाम सां कूड़ ठगी धोखो कनि उन्हनि जी जेकॾहिं का ॻाल्हि कोई सोशल मीडिया ते करे या किथे करे ऐं पोइ उनखे हू चवंदी आहे फेक न्यूज़ आहे उनजे ख़िलाफ़ इहा सज़ा हुजणु खपे त इहो यकीनी तौर ते ग़लति अमल आहे। इज़हार राय जी आज़ादी सलब थींदी तॾहिं आहे जॾहिं तव्हां माण्हुनि खां सच ॻाल्हाइण जी सघ खसींदा आहियो, तव्हां सच ॻाल्हाइण ते पाबंदी लॻाईंदा आहियो। हिते इहो वाज़े करणु खपे इन्हनि खे त केर बि जेकॾहिं को सच ॻाल्हाए थो उहो उनखे इहो मुकमल हक़ आहे त उहो कंहिंजे बि ख़िलाफ़ जेकॾहिं ॻाल्हाए त उन सां का बि कार्रवाई न कई वेंदी। पर जेका कूड़ी ख़बर आहे या कूड़ जेको फैलाए थो उनजे लाइ यकीनी तौर ते सज़ा हुजणु खपे। पर उनजो पहिरीं तयन सरकार त करे। हिते त मुंहिंजे ख़्याल में केतिरा ई दफ़ा वज़ीर जेके हूंदा आहिनि उहे ऐं जेको प्राइम मिनिस्टर हूंदो आहे उहो फ्लोर खां वठी करे पब्लिक प्रेस मीटिंग्स में के अहिड़ा बयान ॾेई वेंदा आहिनि जेके अॻिते हली करे कूड़ा साबित थींदा आहिनि। मिसाल तौरु टंडे बहावल वारो वाक़ियो थियो हिते जाम शोरो में ऐं उहो अॻिते हली करे साबित थियो त हिकिड़ो फेक एनकाउंटर हो जंहिंखे उन वक़्तु जे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पाण हुयो उन प्रेस मीडिया में अची करे चयो त राज एजेंट आहिनि ऐं उहे जेको आहे सो उन्हनि कार्रवाई कई आहे ऐं उनजे बदिले में जेको आहे सो इहे माण्हू मारिजी विया आहिनि। अहिड़े क़िस्म जी ख़बरूं थियनि थियूं, अहिड़े क़िस्म जी का शइ थिए थी, उन्हनि ते बि त कुझु हुजणु खपे। रियासत पाण उहो पंहिंजे कूड़ खे सभु ईअं ई लिकाए दॿाए ऐं हज़म करे थी वञे त थींदो ई इन जे करे आहे त जेकॾहिं रियासती इदारा रियासत ऐं हुकुमरान उहे सभु जेकॾहिं पंहिंजे अवाम सां सच ॻाल्हाइनि, सच ते बीठल हुजनि त किथां बि कंहिं बि क़िस्म जी का न को फेक न्यूज़ ईंदी, न का फेक ख़बर ठहंदी, न को इदारो कंहिं फेक शइ खे जेको आहे अॻिते वधाईंदो। त हिते आउं सम्झां थो सभिनी ख़राबी जो सबबु जेको आहे उहे इनखे हाणे हज़म करे विया आहिनि त रियासत जेको ॻाल्हाए बसि उहो ई सच आहे, हुकुमरान जेको ॻाल्हाइनि सिर्फ़ु उहो ई सच आहे, मुक़तदरा धुरियूं जेके आहिनि ताक़तवर इदारा जेके आहिनि जेके उहे ॻाल्हाइनि बसि उहो ई सच आहे, बाक़ी ॿियो जेको कुझु केरु चए थो उहो सभु कूड़ आहे। हाणे जेकॾहिं इहा ई तशरीह आहे सच ऐं कूड़ जी त पोइ उनखे जेको आहे सो तइ करणु खपे त सच कहिड़ो आहे। हूअं त नॉर्मली तौर ते हिकिड़ा यूनिवर्सल ट्रुथ आहे, ॿियो रिलेटिव ट्रुथ हूंदो आहे। हिननि वटि रियासत जेका आहे यूनिवर्सल ट्रुथ जे बजाए रिलेटिव ट्रुथ ते थी हले ऐं रिलेटिव ट्रुथ जेको आहे हुननि जो इहो आहे त जंहिंखे हू सच सम्झनि था उहो सच आहे, बाक़ी जेको हक़ीक़ी सच आहे उहो हुननि खे क़बूल न आहे। त तंहिंजे करे हीअ जेका कानून साज़ी थिए थी उहो यूनिवर्सल ट्रुथ खे दॿाइण जे लाइ, जेको हक़ीक़ी सच आहे उनखे दॿाइण जे लाइ जेको आहे सो अहिड़ा कानून ठहनि था, उन्हनि खां इहो पासो करणु खपे। जी अली वकास। ठीकु आहे सर। इदरीस लिगारी साहब तव्हांखे सर आवाज़ अचे पियो? जी अली वकास बिल्कुलु आवाज़ अचे पियो। सर तव्हां ॻाल्हि ॿुधी इनाम भट्टी साहब जी, जमील अहमद ख़ान साहब जी बि। सर हीअ हुकूमत तरफ़ां क़ौमी असेंबली में पीका तरमीम बिल पेश कयो आहे। हिन बिल तहत फेक न्यूज़ ते 5 साल कैद जी सज़ा ॿुधाई वेंदी। सर जीअं इनाम भट्टी साहब ॻाल्हि कई त ट्रुथ मैटर करे थो, यूनिवर्सल ट्रुथ हुजे या रिलेवेंट ट्रुथ हुजे। सर हीअ जेको मामिलो आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो, सर इहो छा हार्म थी सघे थो हिन कानून जे अचण खां पोइ? अली वकास हिन कानून खां अॻु या जेको सो हाणे असां ॾिसूं था पाकिस्तान में जेका इज़हार जी आज़ादी आहे उहा ॾींहों ॾींहुं उनखे जेको सो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, मुख़्तलिफ़ पॉलिसी सां, मुख़्तलिफ़ जेके आहिनि ऐं कानून में जेके तरमीम करे त उनजो जेको सो उनजो गलो घुटण ऐं उनखे सवलो करण, उन ते जेका असां मुकमल ॾियण ते कोई बंदिश जी कोशिशि कई पई वञे। ऐं जॾहिं ॿिए पासे ॾिसो पूरी दुनिया में जेको आहे हाणे त ॾींहों ॾींहुं हिकिड़ा इज़हार जी आज़ादीअ जा जेके नयूं मानाऊं थियूं अचनि, हिकिड़ो राइट्स आहिनि ऐं उन लाइ पूरी दुनिया में हिकिड़ो कमु पूरो थिए पियो थी। पर बदकिस्मती हीअ आहे जो असां वटि ॾिसूं पिया त हिकिड़े दौर में जॾहिं प्रिंट मीडिया हुई असां वटि, इलेक्ट्रॉनिक जो तौर मीडिया हुई असां वटि, सॼो जेको सो लियाकत अली ख़ान जो दौरु तव्हां ॾिसो त उन टाइम ते उन्हनि ॾींहंनि खां वठी जेको आहे अख़बारुनि ते, मैगज़ीननि ते ऐं इवन किताबनि ते जेका आहे उहा बंदिश हूंदी हुई। ऐं उनखां पोइ असां ॾिठोसीं पूरो दौरु आहे जंहिंमें भुट्टो साहिब जो दौरु, अयूब खान जो दौरु, ज़िया जी मार्शल आहे, पोइ बेनीर साहिब जो दौरु, ईअं नवाज़ शरीफ़ जो दौरु, ईअं मुशरफ जी आमरीत सभु दौरु, अॼु ताईं ॾिसो आसिफ ज़रदारी साहिब जेको सो 2013-10 खां वठी जेको आहे त इन्हनि खे जेको बि इन्हनि जी जंहिं बि दौर में इज़हार, इन तारीख़ आहे पूरी इन्हनि जी, हर दौर में इन्हनि जे इज़हार जे ज़रियनि खे जेका आहे पूरी तरीक़े सां दॿाइण जी कोशिशि कई वई आहे। त हाणे जॾहिं जदीद ज़रिया अची विया आहिनि त हीउ पूरी तरीक़े सां उन
उन लाइ मुसलसल ही कोशिशूं वठनि पिया त उनखे कीअं दॿायूं। जीअं गुज़िरियल 50 सालनि में प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं किताबनि खे ॿियनि खे पब्लिशरनि खे बि क़ैद कंदा रहिया आहिनि। हिननि जी तारीख़ आहे। तारिक अशरफ जहिड़ो असां वटि वॾो नाले वारो जेको सोने जो हो एडिटर, उन माण्हू खे बि 22 महीना इन्हनि जेल ते विधो। जंहिं अंबर जलील जी हिकिड़ी कहाणी सरदलाश जो सफ़र जेको आहे उहा शाया कई। सो तंहिंजे करे असांखे बदकिस्मती पाकिस्तान जे हुक्मरान जी जेका पूरी तारीख़ आहे ऐं ॾाढी इनाम साहब जेका असां इनाम भट्टी साहिब भली ॻाल्हि कई त हीअ जेको चवंदा फेक न्यूज़ ऐं हीअ जेको कूड़ वेठा ॻाल्हाइनि जेको हुक्मरान ऐं हीअ ख़ुदि रियासत जेका कुझु कूड़ ॻाल्हाए थी, पोइ उन ते बि का को ॾंडो हुअणु खपे, उन ते बि का टीप वग़ैरह का सज़ा वग़ैरह तजवीज़ करणु घुरिजे। त उहा छो नथी थी अची? ही वाक़ई फेक न्यूज़ ख़तमु करणु चाहिनि था या ही वाक़ई माण्हुनि जी जेका असां निड़ी ते लत ॾियणु चाहिनि था? ही चाहिनि था त अवाम जेको आहे उहो ख़ुशि न हुजे, उहो कंहिं तरीक़े सां ज़ाहिर न करे। असां वटि माण्हुनि जी ख़ुशी त असां ॾिसूं पिया, माण्हू केतिरा ख़ुशहाल आहिनि, अवाम केतिरो ख़ुशहाल आहे, सभु उहो कुझु इन्हनि पॉलिसियुनि जे करे। पर अवाम वटि भला हिकिड़ो त आहे, घटि में घटि ज़ाहिर त कनि था। जेकॾहिं ॾिसो चीन में या ॿिया मुल्क जेकॾहिं उन्हनि में सख़्तु पॉलिसियूं आहिनि त उन्हनि जे माण्हुनि खे घटि में घटि तव्हां ॾिसो त वॾो रिलीफ आहे। उहे रियासतूं जेके आहिनि बाक़ाइदा उन्हनि माण्हुनि जी हर लिहाज़ सां ख़्यालु कनि थियूं। पोइ उन ते हिकिड़ी खणी इज़हार जीअं आज़ादी जो जेको ज़रियो भला बंदि आहे त उहो बि हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी। असांखे जेकॾहिं ही पाकिस्तान जा हुक्मरान ही रियासत चीन जहिड़ियूं सहूलियत ॾियनि, असांखे रूस जहिड़ियूं सहूलियतूं ॾियनि, असांखे यूरोप जहिड़ियूं सहूलियतूं ॾियनि, पोइ महिरबानी करे भले ही खणी सभु सोशल मीडिया पाकिस्तान ते बंदि छॾे छॾनि, असांखे ज़रूरत कोन पवंदी अची, असां कंप्रोमाइज़ करे वेंदासूं, असां सोशल मीडिया खां सवाइ गुज़ारो करे वेंदासूं। पर असांखे असुल में जेको आहे उहो असांजे अवाम खे सिहत मिले, रोज़गार मिले, तालीम मिले, इहो ई कुझु ॾेई वञे ऐं महांगाई खां बची वञे, करप्शन जो ख़ात्मो थी वञे। सो मुंहिंजे ख़्याल में असांजे हुक्मराननि खे ऐं ख़ुदि रियासत खे जेको आहे उहा करप्शन जेका मुल्क में धड़ाधड़ लॻी पई आहे, उन जे लाइ छो कोन था इहे आणनि कानून ऐं आइन, छो कोन था आणनि? ऐं उन ॾिस में जेका आहे ही पेशकदमी छो कोन था कनि? अर्जेंट जेका ज़रूरत आहे असांखे करप्शन रोकण जी ज़रूरत आहे, अर्जेंट ज़रूरत आहे असांखे इदारनि में जेका असां वधे खां वधि जेका रेडिकलाइज़ेशन जी जेका ज़रूरत आहे उन्हनि खे सुधारे जी ज़रूरत आहे। उन लाइ छो पेशरफ़्त कोन थी थिए? पेशरफ़्त फ़क़ति इहा पई थिए त जेको बि अवाम जे लाइ जेको तरीक़ो अवाम खे किथां न किथां अवाम इज़हार थो करे, अवाम खे इन्हनि जे करतूतनि जी ख़बर पवे थी, अवाम खे इन्हनि जे कारनामनि जी ख़बर पवे थी ऐं अवाम खे इन्हनि जे असुल धंधनि जी ख़बर पवे थी। पोइ ही देरि कोन था कनि त सॼी पार्लियामेंट बि अलर्ट थी वञे, वज़ीर आज़म साहिबु अलर्ट थी वञे, काबीना बि अलर्ट थी वञे, रियासत मुतारिक थी वञे ऐं असां ॾिसूं था पोइ असां डिजिटल दहशतगर्दी जेका आहे उहा अची थी वञे। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में असुल जेको मामलो आहे हिन रियासत जो जेको असांजो बुनियादी जेको ढांचो आहे उन में तब्दीली जी ज़रूरत आहे, अवाम खे रिलीफ ॾियण जी ज़रूरत आहे ऐं मुल्क मां जेका वॾे खां वॾी करप्शन जी जेका बाज़ार जेका गरम आहे, जंहिं लाइ ख़्वाजा आसिफ़ चयो त जेकॾहिं उहो 50% बंदि कनि त पाकिस्तान जी अवाम जा ऐं पाकिस्तान जा सभु मसइला जेके हल थींदा ऐं 50% करप्शन हले त पोइ कोई इशू न आहे। तंहिंजे करे असुल उन ॾिस में कमु करणु घुरिजे। महिरबानी करे अवाम जो जेको आहे इहो हिकिड़ो ई ज़रियो आहे, उनजो उहो गस बंदि करण जी कोशिशि न कयो। पर ज़ाहिर आहे हिननि खे जितां तकलीफ़ पहुचंदी न, जिते इन्हनि लाइ मसइलो ईंदो उनखे हल कंदा। हू त इन्हनि जी आमदनी जा ज़रिया आहिनि, उहे त इन्हनि जी अयाशी जा ज़रिया आहिनि। इन्हनि जी असुल जेका असां फैक्ट्री, असुल इनकम, असुल जेको सो इन्हनि जे जेको गुज़र जो जेको वसीलो आहे उनखे छो ई बंदि कंदा? उहो इनजो कंसर्न ई न आहे, उहो इनजो मथे जो सूर ई न आहे। तंहिंजे करे ही उहो ई कंदा जिते जेको अवाम लाइ जेको गस आहे ही उहा बंदि पिया कनि। मुंहिंजे ख़्याल में भले ही केतिरियूं कोशिशूं कनि, अयूब खान बि कोशिशूं वरितियूं हुयूं, जनरल याहिया बि कोशिशूं वरितियूं हुयूं, भुट्टो साहिब बि ज़बरदस्त तरीक़े सां कोशिशूं वरितियूं हुयूं, ज़िया बि वरितियूं हुयूं, मुशरफ वरितियूं हुयूं। अॼु किथे आहे मुशरफ? अॼु किथे आहे ज़िया? अॼु किथे आहे भुट्टो साहिब? अॼु किथे आहे अयूब खान? अॼु किथे आहे लियाकत अली खान? अॼु किथे आहे गुलाम मोहम्मद? किथे आहे? सभु न आहिनि। तंहिं करे ही सुभाणे कोन हूंदा, अवाम हूंदो, अवाम मौजूदु हूंदो ऐं अवाम ज़रूरु उन ॾिस में हिकिड़ी वॾी कामयाबी हासिलु कंदो। ही भले जेतिरियूं बि कोशिशूं कनि, उहे कोशिशूं कॾहिं बि हिननि जूं जेके आहिनि, छाकाणि हिन जा मक़सद जेके आहिनि उहे बदनियती ते ॿधियल आहिनि। उहे अवाम जो जेको गलो जेको दॿाइणु चाहिनि थियूं, अवाम जी इज़हार जी आज़ादी जो ज़रियो खसणु चाहिनि थियूं, तंहिंमें भले ज़िया बि कामयाबु कोन थियो, ॿिया बि कामयाबु कोन थिया, त ही वरी कीअं कामयाबु थींदा? ही 2-3 ॾींहं कढे सघनि था, 2-3 साल ज़रूरु कढे सघनि था, पर हिननि जो को बि मुस्तक़बिल न आहे। जमील अहमद खान साहब, सर ॿियो इशू इहो आहे त हुकूमत तरफ़ां बैरिया टाउन जे मालिक मलिक रियाज़ ख़िलाफ़ु घेरो तंग करे वरितो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ चयो आहे त मलिक रियाज़ ऐं संदसि पुट ख़िलाफ़ु ज़मीननि ते कब्ज़े, करप्शन ऐं फ्रॉड जा केसिस नेब में हली रहिया आहिनि, हू मफ़रूर जवाबदार आहे। हिन वक़्तु ॿिए तरफ़ सर मलिक रियाज़ चयो आहे जेतिरो ज़ुल्म कयो गवाही न ॾींदुसि, 30 खां 25 सालनि जो राज़ महफ़ूज़ थियल आहे। छा हिन ते तव्हां कमेंट्स कंदा? मलिक रियाज़ सॼी हिकिड़ी किताब आहे ऐं मलिक रियाज़ जहिड़ा खोड़ सारा मलिक रियाज़ असांजे मुल्क में आहिनि।
कंहिं बिल्डर खे बि तव्हां वठो, शायदि कोई कद तव्हां को एक्सेप्शन मिलंदे, शायदि उहो मुंहिंजी नज़र मां न लॻियो आहे त हू जेको सरकार सां कमु कंदो हुजे ऐं जेको वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं वॾियूं वॾियूं डेवलपमेंट प्रोजेक्ट न ठाहींदो हुजे ऐं उन जो उहो रियाज़ मलिक रियाज़ जहिड़ो या मलिक रियाज़ जे प्रकारनि जो मालिक न हुजे। त इन करे मलिक रियाज़ खे हाणे करे था सघूं, छो जो हू वॾो टाइकून आहे त भले हुनजी मिसाल खणी था वठूं, पर कंहिं असांजे ॿिए दोस्त खे कंहिं ॿिए बिल्डर जो अहिड़ो हुजे नालो जेको फ़रिश्तो हुजे त ज़रूरु हिते बयानु कनि, माण्हुनि खे ख़बर पवे त असां वटि फ़रिश्ता बिल्डर्स बि आहिनि जेके सरकारी ज़मीन न फबाईंदा आहिनि ऐं जेके ज़मीननि ते कब्ज़ो न कंदा आहिनि या ज़मीननि जी जेका आहे ग़लति अप्रूवल न वठंदा आहिनि या 4 माड़ी बिल्डिंग खे 8 माड़ी न कंदा आहिनि पैसा प्यारे, त पोइ त ठीकु आहे, पोइ इहे अहिड़ा फ़रिश्ता असांखे खपनि ज़रूरु, पर ज़रूरु कंहिं ॿिए दोस्त खे ख़बर हूंदी, मूंखे ख़बर न आहे। अचूं था मलिक रियाज़ ॾे। मलिक रियाज़ जेको आहे, मां मशवरो इहो ॾींदुसि तव्हांजे चैनल खे त केॾी महिल अॻियो प्रोग्राम जेको आहे सुभाणे परीहं उते हलो सुपर हाईवे ते, उते गबोलनि जे ॻोठ में इहो प्रोग्राम कयूं। उन्हनि खां पुछो त तव्हांजे अबनि ॾाॾनि जी बनी ज़मीन कीअं तव्हां खां ज़ोरी उन्हनि वरिती आहे ऐं उन में तव्हांखे उन में एब्स में छा ॾिनो आहे, तव्हां मर्ज़ीअ सां कपाई आहे या दबड़दूस ऐं ज़ोर सां कंहिं तव्हां खां वरिती आहे। यदि तव्हां खां खे ते कूड़ा केसिस तव्हां ते लॻाए प्रेशराइज़ करे तव्हांखे चयो वियो आहे त ज़मीन तव्हां इहो ॾियो ऐं हीअ तव्हांखे 4 पैसा मिलनि था पिया वठो, न त जेलनि में विझंदासूं। हीअ गबोल मूं वटि आया हुआ, गबोलनि मूंखे पाण इहो अहवालु कयो हो, पर मां सम्झां थो त पब्लिक खे ख़बर पवे त छा थियो आहे। ऐं हीअ त मां फ़क़ति क़बूली ज़मीन जी ॻाल्हि थो कयां, ज़मीननि जी, सरकारी ज़मीननि जी त ॻाल्हि ई उहो त आहे ई जेका आहे उहा ख़ुदा जी तरफ़ां नियामत आहे। मलिक रियाज़ जहिड़नि माण्हुनि खे उहो मिली हुकमराननि सां इहे सभु ज़मीनूं वग़ैरह वठी ऐं बिल्डिंग शुरू करे छॾींदा आहिनि ऐं पोइ फलाही कमु कंदा आहिनि, पोइ वॾा वॾा माण्हू जेके आहिनि भर्ती कंदा आहिनि पंहिंजे इदारे में ऐं वॾा वॾा जेके ब्यूरोक्रेट्स जर्नल जेके रिटायर थींदा आहिनि सभु अची वेंदा आहिनि ऐं उन खां अलावा को वज़ीर आज़म को ॿिया माण्हू जेके आहिनि अहिड़ो न हूंदो आहे जेको मलिक रियाज़ जी तारीफ़ूं न कंदो हुजे। हाणे मलिक रियाज़ ते को अताब आयो आहे त मलिक रियाज़ ते पहिरियां त ॾिसूं त मलिक रियाज़ छा फ़रिश्तो आहे। जे फ़रिश्तो आहे त पोइ त तमामु ज़्यादती थिए थी पई, ऐं जे मलिक रियाज़ गबोलनि जी ज़मीन ज़ोरी वरिती आहे, सरकार जा हज़ारा एकड़ जेके आहिनि फबाए वियो आहे ज़ोर ज़बरदस्ती सां मेलाप सां पैसा ॾेई, ऐं जे मलिक रियाज़ जे ख़िलाफ़ सभु सबूत नैब वारनि जी फाइलनि में मौजूदु आहे, उन्हनि खे दबाए छॾियो हो ऐं मलिक रियाज़ खे हाणे नमूनो करे ड्रामो करे ॿुधाइनि था पिया असांखे स्टोरीज़ त हू जेको आहे उनखे असां इहो ई गवर्नमेंट खे लिखियो आहे त मोटाए ॾियो। इहो ई गवर्नमेंट खे सीरियसली जे सीरियस आहिनि त मां रस्तो थो ॾियां, मां उतां जो सफ़ीर रहियो आहियां, मां थो ॿुधायां त जेका घुराइणो आहे तव्हांखे त कहिड़ो तरीक़ो कजे, छो जो सीरियस थियो थोरा ऐं थोरो जेको आहे पैसनि ते नज़र घटि रखियो ऐं पोइ कम ते रखो त तव्हां मलिक रियाज़ घुराए था सघो। उहो अॻिते वञी 2 मिंटनि में तव्हांखे ॿुधायां थो पियो त उनजो रस्तो कहिड़ो आहे। हाणे जे ज़मीनूं रावलपिंडी थिए, मरी थिए, कराची थिए, इन्हनि सभिनीनि में मैनिपुलेशन हिकिड़ो लफ़्ज़ आहे अंग्रेज़ी जो, जेको इहो चालाकी सां मकारीअ सां गवर्नमेंट सां मिली, ज़ोराइतनि माण्हुनि सां मिली, वॾनि माण्हुनि सां मिली ऐं उनखे ज़मीननि खे पाण एक्वायर करे वठनि कंहिं लिहाज़ सां बि। उन खां बाद वॾियूं वॾियूं सोसाइटियूं तव्हांजा पैसा मुंहिंजा पैसा उनखे फाइलनि खे फिराइनि। तव्हां अॼु बि वञो बहरिया टाउन, कंहिं माण्हू खे चइबो आहे तुंहिंजो घरु आहे, असांखे ॾेखार त पंहिंजा कागज़ साबित कर त तुंहिंजो इहो घरु आहे कानून जे मुताबिक़, उहो साबित करे ॾिए त मां तव्हांजे चैनल खां पोइ आईंदा बरदार थो थियां मां, छो जे उन्हनि खे कागज़ कहिड़ा ॾिना आहिनि, न का रजिस्ट्री आहे, न हुकूमत वटि उनजो को हू आहे, पंहिंजो जेको सोसाइटी जो ट्रांसफर लेटर, सोसाइटी जो अलॉटमेंट लेटर, उहो अलॉटमेंट लेटर तव्हां बैंक वटि वञो त मूं वटि 20 करोड़ जी प्रॉपर्टी आहे, मूंखे 5 लख ॾेई छॾियो, न ॾींदा तव्हांखे, छो जो उनजी लीगल वैल्यू न आहे।
त ऐं तव्हांजो को ॿियो पंहिंजो घरु आहे 100 गज वालनि ते घरु आहे, तव्हां उन ते वञो, तव्हां वटि कागज़ रजिस्ट्री तव्हांजे नाले ते ठहियल आहे, लीगल तौर ते बैंक में वञो, तव्हां कर्ज़ो मिली वेंदो, त उनजो लीगल टाइटल बि न आहे। बाक़ी हाणे जेको लेटर आहे सोसाइटी जो, उनखे हाणे तव्हां जीअं बि चओ त हू आहे। नैब कोर्ट उनखे एब्सकॉन्डर डिक्लेयर कयो आहे, नैब कोर्ट एक्स्ट्राडिशन जो ऑर्डर ॾिनो आहे, असांजी हुकूमत सॻोरी लिखी छॾियो आहे। मुंहिंजे ज़माने में नैब कोर्ट तौकीर सादिक जो तमामु वॾो ऐं मशहूरु केस हो, OGDC जो 6-8 बिलियन जो उनजे ख़िलाफ़ इल्ज़ाम हो, त उनखे न पियो अचे, दुबई UAE में वेठो, असां मोकिलियोसीं, असां कोशिशि कईसीं, सीरियस कोशिशि कईसीं। उहो वाहिद इन पाकिस्तान में हिकिड़ो केस आहे एक्स्ट्राडिशन जो। ॿियो केस असांखे ॿुधाए छॾनि पाकिस्तान जो, सभु वञी उते रही था वञनि, मेलाप करे था वठनि, सीरियस इहे थियनि नथा पिया त कीअं घुराए था सघनि, उन सफ़ीर खे उते टाइट कनि, ॾिसनि त कीअं था कीअं उहो उते हुकूमत सां मिले थो पियो। मां उतां जे प्राइम मिनिस्टर, डिप्टी प्राइम मिनिस्टर सां मिली तौकीर शाह खे उते कराइनि वापसि पाकिस्तान में। त इहे मामला जेके आहिनि, इहे मामला तमामु गहरा आहिनि, इहे माफ़िया जा मामला आहिनि। इन माफ़िया जे मामले में टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप माण्हू बेनिफिशरी आहिनि, ऐं जे बेनिफिशरी आहिनि त ज़ाहिर आहे पोइ मलिक रियाज़ वीचारो ग़रीबड़ो कीअं अचे पोइ, कीअं कोर्ट खे फेस करे, तो चवंदो त न इहो न आहे। ऐं फ्रॉड, डिसेप्शन, चीटिंग, इलीगल हाउसिंग प्रोजेक्ट विदाउट NOC, इहे त असांजो रवाज आहे। इन में कहिड़ो मसइलो आहे? इहो त पाकिस्तान में तव्हां ॾिसो त कीअं त मलिक रियाज़ वीचारे कहिड़ो वॾो कयो आहे, ग़रीबड़ो माण्हू आहे, उन बि इहो ई कमु कयो आहे, पर उहे खरबनि में अरबनि में इहा ॻाल्हि कई आहे, ॿिया जेके आहिनि करोड़नि में कंदा आहिनि। त ही सभु शयूं असांजे मुल्क में असांखे इन जी ॼाण आहे। जिन्हनि खे नाहे भले ॼाण उहो पंहिंजी कनि, उन्हनि खे इहे सभु अख़बारनि में मिली वेंदा, असांजे प्रोग्राम खे ॾिसण जी ज़रूरत ई न आहे। जी, बाक़ी त काफ़ी इलाही तफ़सीलूं आहिनि, तव्हां हिकिड़ो प्रोग्राम गबोल ॻोठ में कयो हुजे। ठीकु सर, ठीकु आहे जमील ख़ान साहब। अयूब फ़िक साहब असांखे जॉइन करे वरितो आहे, सीनियर तहज़ीनगारनि। अयूब फ़िक साहब, सर आवाज़ अचे पियो? जी अदा, मुंहिंजो आवाज़ अचे? सर अवांजा ऑडिबल आहियो सर। तव्हां ॻाल्हि ॿुधी जमील ख़ान साहब जी। सर, ये हुकूमत तरफ़ां मलिक रियाज़ जो घेरो तंग करे वरितो आहे, नेब जा केसिस हलनि पिया, हुकूमत उनखे लंडन मां घुराए रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तरणुनि चयो आहे त मलिक रियाज़ संदसि पुट मथां ज़मीननि जे कब्ज़े, करप्शन ऐं फ्रॉड जा केसिस बि आहिनि। मलिक रियाज़ सर ॿिए तरफ़ चयो आहे त भली जेतिरो बि ज़ुल्म कयो, गवाही न ॾींदुसि, मूं वटि 30 खां 35 सालनि जो राज़ महफ़ूज़ थियल आहे। सर, कहिड़ी तरफ़ इहो इशारो पियो वञे? तव्हां हिकिड़ो त तव्हांखे शाबस हुजे जो नेठ बहरिया टाउन ते असां सभिनी ॻाल्हाइणु शुरू कयो आहे। ॿी शाबस हुजे त जमील अहमद ख़ान साहब वेठो आहे ऐं UAE में एम्बेसडर हो, हुन हिकिड़ो वॾो वाक़ियो तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे। टी ॻाल्हि हीअ आहे त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जूं हुकूमतूं जंहिंसां रुॻो नाराज़ थियनि, राज़ी हुजनि त पंहिंजी माउ खपाए ॾींदा, सिंध मुंहिंजी माउ आहे। हाणे था ॿुधाइनि त जाम शोरो, उन जूं ज़मीनूं बि खयूं अथई, सुपर हाईवे अधु खयूं अथई, बहरिया टाउन कराची बि कूड़ी, पिशावर बि कूड़ी, पिंडी बि कूड़ी, लाहौर बि कूड़ो। ही हाणे वेठा किसा कनि। राति YouTube ते असांजे हिकिड़े सहाफ़ी दोस्त उन सॼो तफ़सील ॾिनो आहे, ऐं पोइ वरी डान वारनि तफ़सील ॾिनो ऐं उन जा सॼा तफ़सील साम्हूं अची विया। मां हिकिड़ो मुतालबो ही थो कयां, जीअं बहरिया टाउन कराची आहे, उन बहरिया टाउन कराची में ऐं समूरियूं बहरिया टाउन, उन जी शुरूआत किथों थी? एडमिरल मंसूर हूंदो हो पाकिस्तान नेवी जो, उन 4 करोड़ रुपया वठी बहरिया नालो रियाज़ मलिक खे ॾिनो। पोइ एडमिरल मंसूर करोड़पति अरबपति थी वियो, पोइ ॿाहिरि उनखे टंगो टाली करे वठी आया। हुयो एडमिरल पाकिस्तान आर्मी जो रिटायर्ड, उन सां न ठहिया त उनखे टंगो टाली करे वठी आया। 37 आर्मी जा ब्रिगेडियर उन जे लाइ चवंदो हो रियाज़ मलिक त इहे रिटायर्ड थियण खां पोइ मूं वटि नौकरी था कनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान नवाज़ लीग, मुस्लिम लीग नवाज़ ऐं ॿिया समूरा सिंधी क़ौम परस्त
सिंधी जमहूरियत पसंद, सिंधी इनकलाबी, उन्हनि सभिनी खे हिकु हिकु ॿ ॿ टे टे घर वठी ॾिनई कराची, लाहौर, इस्लामाबाद में। हिकिड़ियुनि पार्टियुनि त हेडक्वार्टर में रियाज़ मलिक सां, साईं जमील साहब, हिकिड़ियुनि पार्टियुनि त पंहिंजा पार्टी हेडक्वार्टर बि रियाज़ मलिक खां ठाराया। जॾहिं नवाज़ शरीफ़ ऐं इमरान ख़ान विड़ी पिया, तव्हांखे यादि हूंदो त विच में ट्रियाकड़ी जे लाइ रियाज़ मलिक आयो। फौरी तौर ते उन्हनि समूरनि सहाफ़ियुनि खे गिरफ़्तार कयो। उन्हनि समूरनि रिवेन्यू जे ऑफिसरनि, रिवेन्यू जे सीनियर बोर्ड ऑफ मेंबर्स सिंध जे, रेवेन्यू जे मेंबरनि, मलीर डेवलपमेंट अथॉरिटी ऐं सिंध सरकार में मुलविस जेके बि वज़ीर हुजनि, ऐं जेकॾहिं अॻे ॿिया के वज़ीर आला हुजनि, ऐं जेकॾहिं पाकिस्तान जूं समूरियूं पॉलिटिकल पार्टियूं इन गोरख धंधे में हुजनि, उन्हनि सभिनी खे क़ौम जे साम्हूं आणियो ऐं उन्हनि खे ॿुधायो। ऐं मां वरी थो चवां त सिंधी जमहूरियत पसंद, सिंधी जमहूरियत पसंद, सिंधी इनकलाबी ऐं सिंधी क़ौम परस्त जिन जिन खे एवज़े में जिदोजहद ख़तमु करण जे एवज़े में घर मिलिया, उहे बि सॼी ॻाल्हि साम्हूं आणियो त खीर खीर थी वञे, पाणी पाणी थी वञे। ऐं हाणे जॾहिं रहमान मलिक, रियाज़ मलिक चए थो त मूं वटि राज़ आहिनि 24 सालनि जा, उहे राज़ बि हुनखे चओ त साम्हूं आणे। राज़ वरी छा चए त फ्रॉड हूंदो न, उन फ्रॉड में जमील अहमद ख़ान साहब तव्हां सम्झी सघो था, या मां हूंदुमि इनवॉल्व या को ॿियो हूंदो न, जेके बि इनवॉल्व हुजनि सभु जो सभु साम्हूं आणियो भले, ख़बर पए। पाकिस्तान जे अदालतुनि जा जे जज बि इनवॉल्व आहिनि, जेकॾहिं साबिक़ जे फौजी जनरल बि इनवॉल्व आहिनि, जे जर्नलिस्ट बि इनवॉल्व आहिनि, जेकॾहिं के सफ़ीर, के वज़ीर, के वज़ीर आला, के वज़ीर आज़म, के पार्टी सरबराह, के बि जेके जहाज़ इस्तेमालु कंदा, जेके चार्टर तयारा इस्तेमालु कंदा, जेके हेॾां खां होॾे वेंदा, उहे सभु जो सभु माण्हू साम्हूं अचे हाणे ॿुधाइनि। ठीकु आहे आयुफ़िक साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, तव्हांखे आवाज़ अचे पियो सर? जी बिल्कुलु हली अचे थो। तव्हां सां ॻाल्हि ॿुधी जमील अहमद ख़ान साहब जी बि, आयुफ़िक साहब जी बि, तव्हांजो सर छा कमेंट्स आहे? डिसेप्शन, इलीगल हाउसिंग स्कीम्स वग़ैरह मलिक रियाज़ ते ॿुधाए पियो वञे, छा त तव्हांजो कमेंट्स आहे? नेम केस बढ़ी रहिया, हुन चयो आहे त मूं वटि 25 खां 30 सालनि जो राज़ महफ़ूज़ थियल आहे। सवेर अली पाण हिन ते ॻाल्हायो पए त जेको पीका में ग़लति ख़बर ऐं जेका फेक न्यूज़ ते सज़ा जे लाइ पिया तयन कनि, उन में ई मूं इहो चयो त पहिरीं रियासत उन जा इदारे जे अंदरि कमु कंदड़ माण्हू हुकुमरान उहो पंहिंजे लाइ तयन कनि त हाणे हीअ शइ साॻी उन सां ई लाॻापियल थी अचे त 25 खां 30 सालनि ताईं जा राज़ रखंदड़ हिकिड़ो नंढड़ो ठेकेदार, उहो अॼु जेको खरबपति बि न बल्कि उन खां बि मथे शायदि हैसियत रखंदो हुजे, ऐं पाकिस्तान जे अंदरि वाहिद मलिक रियाज़ आहे जंहिंजूं प्राइवेट, हाणे सम्झो त स्टेट्स आहिनि, बहरिया टाउन जिते जिते बि आहे उहा प्राइवेट बहरिया मलिक रियाज़ जी पंहिंजी स्टेट आहे, जंहिंजे अंदरि उन जो कानून हलंदो आहे, जंहिंजे अंदरि उन जो पंहिंजो टैक्सेशन सिस्टम हलंदो आहे, जंहिंजे अंदरि उन जी बिजली, उन जी गैस, उन जो मेंटेनेंस, सभु शइ उन जे स्टेट जे कंट्रोल हेठि हलंदी आहे। ॿाहिरां तव्हां गैस बि नथा परचेज़ करे सघो, LPG बि तव्हांखे अंदरां परचेज़ करणी पवंदी, बिजली बि उन्हनि जी इस्तेमालु कंदो, जेको कुझु हूंदो। हाणे ही वाहिद पाकिस्तान जी अहिड़ी जेका स्टेट ख़ुदि हिननि हुकुमरान उन्हनि खे ठाहे ॾिनी, पहिरीं त इहो तयन कनि त कहिड़े पाकिस्तान जे कानून ऐं आइन में इहो लिखियलु आहे त का बि हाउसिंग सोसाइटी कंहिंजी पर्सनल स्टेट हूंदी, हाउसिंग सोसाइटी जो हिकिड़ो लॉ आहे, रूल ठहियलु आहे, उन जे अंदरि उन प्रॉपर्टी जी ओनरशिप जेका आहे, उन जी मालिक जेको परचेज़ कंदड़ आहे, बिल्डिंग जो या प्लाट जो या बंगले जो या फ्लैट जो, उन जा कागज़ ठहंदा जेके मुल्क जे उन्हनि सूबाई हुकूमतुनि जा जेके वरी रेवेन्यू डिपार्टमेंट्स आहिनि, उन्हनि जे लैंड रेवेन्यू में उनजो रिकॉर्ड रखियो वेंदो। छा बहरिया टाउन कराची जे कंहिं बि हिकिड़े ओनर जो लैंड रेवेन्यू रिकॉर्ड जेको आहे उन सिंध गवर्नमेंट वटि रखियलु आहे? जेकॾहिं नाहे त इहो कहिड़े कानून तहत नाहे? अंदरि उन समूरे सिस्टम में हू जेका टैक्स वसूल करे थो,
जेका बि हाउसिंग सोसाइटी ठहंदी आहे या कुझु बि त उहो लोकल गवर्नमेंट जे हवाले थींदी आहे। उते बल्दिया अमल दरामद जेका असां कंदी आहे सभिनी शयुनि खे, ऐं बल्दिया पंहिंजो टैक्स वठंदी आहे। छा उहा अहिड़ी स्टेट में सरकार जेका उहा किथे बि लाहौर, पिंडी, इस्लामाबाद, कराची, जिते जिते बहरिया जा जेके उहे आहिनि उन्हनि ते उहा अमल दरामद थिए थी? जेकॾहिं नथी थिए त कहिड़े कानून तहत नथी थिए? ही सभु शयूं हुकुमरान जेॾीमहिल उन्हनि खे K4 जो पाणी जो सॼो मनसूबो बि उनजे लाइ ठाहे ॾियनि पिया। मलीर जेको आहे सो एक्सप्रेस वे जेको आहे उहो बि उनजे लाइ जेकॾहिं ठहे पियो, उहो जेॾीमहिल तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि में नज़र अचे थो, उते तव्हांखे हिसाबतियूं मिलनि था, त उते तव्हांखे का बि शइ गैर क़ानूनी नज़र नथी अचे। जॾहिं बि मामला थियनि था सियासी, कॾहिं पोइ तव्हांखे नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु उनखे गवाह बीहारणो आहे, कॾहिं आसिफ ज़रदारी जे ख़िलाफ़ु गवाह बीहारणो आहे, कॾहिं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु उनखे गवाह बीहारणो आहे। जेॾीमहिल उहा शइ नथी थिए त पोइ तव्हां वरी उनजा केसिस था खोलियो। त हीअ सॼी शइ जेका आहे उनजो सबबु जेको आहे उहो इहो आहे त तव्हां पूरी हिकिड़ी ग़लति तरीक़े सां हिकिड़े माण्हू खे एॾो वॾो सघारो ताक़तवर करे छॾियो आहे। उन वटि जेका हींअर मिल्कियत आहे हू पाण खुलेआम तव्हांजे TV चैनल्स ते चई चुको आहे त पाकिस्तान में हर शइ विकामंदी आहे, पाकिस्तान में हर कमु पैसनि ते थी वेंदो आहे। इन जो ई सबबु आहे त तव्हांजे उन्हनि अस्करी इदारनि जा रिटायर थींदड़ जेके जनरल्स हूंदा आहिनि उहे बि उते उन वटि कमु कनि, त सियासतदान जेके आहिनि उहे बि उन वटि कमु कनि। सभई उनजे जेको आहे सम्झो त अंडर में कमु कंदड़ आहिनि, हिकिड़ा हुकूमतुनि में वेठा आहिनि उहे बि उन वटि कमु कनि था। जॾहिं तव्हांजी पूरी जी पूरी पार्टी उनजा असेट्स इस्तेमालु कंदी हुजे, उन्हनि खे अंदरि बंगला ठही मिलंदा हुजनि, जहाज़ उनजा इस्तेमालु थींदा हुजनि, हेलीकॉप्टर उनजा इस्तेमालु थींदा हुजनि, त पोइ उन माण्हू खे तव्हां छा करे सघंदव? त इन करे मां सम्झां थो पहिरीं रियासत इहो तइ करे त हुन पाण जेके ग़लति क़दम खयां आहिनि, पहिरीं नवाज़ शरीफ़ जे दौर खां वठी करे, मुशरफ जे दौर खां वठी करे, पीपुल्स पार्टी जे दौर खां वठी करे, इमरान ख़ान जे दौर खां वठी करे मौजूदा दौर ताईं इन्हनि सभिनी हुकूमतुनि जेके बि पंहिंजा ग़लति कमु कया आहिनि, जेके बि उनखे उहा अख़्तियारात एक्सेस ॾिनी आहे, सिंध जी जेका ज़मीन ख़रीद केतिरी हुन कई आहे, कब्ज़ो हुनजो केतिरे ते आहे, उहे सभु पहिरीं उहे शयूं वापसि वठनि, उन खां पोइ इन्हनि शयुनि ते अमल दरामद थी सघंदो। न त ॿी सूरत में कॾहिं बि मां नथो सम्झां त मलक रियाज़ जे ख़िलाफ़ु को हिकिड़ो बि को क़दम खणी सघे। जीअं अॻे बि सॼो इहो थियो तव्हांजो 190 मिलियन पाउंड वारो जेको सॼो केस आहे, उहो सॼो केस आहे ई न ते, त तव्हां बाज़ी में हुन ते चार्जिस कयूं, हाणे तव्हां उहे प्रूव नथा करे सघो ऐं हू तव्हां सां साथ कोन थो ॾिए। जी, थैंक यू सो मच इनाम भट्टी साहब, थैंक यू इद्रिस टिकारी साहब, थैंक यू अयूब फिक साहब, एंड थैंक यू डॉक्टर जमील अहमद खान साहब। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।